नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदालू रिपोर्ट कर रहा है शहबाज अली मल्ला। यूनाइटेड मेमन जमात पाकिस्तान तरफा गुजर शहर में राशिद मेमन फॉर्म ते औरतुन के कारोबार ऐं हुनरी सिख्या ॾियारण तोड़े खैन पंहिंजे ख़ानदान जी मुआशी मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकु तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। वर्कशॉप में गुजर शहर जे मेमन कम्यूनिटी सां लाॻापियल वॾे अंग में औरतुनि शिरकत कई। वर्कशॉप दौरान कारोबारी ऐं हुनरी सिख्या जे हवाले सां औरतुनि जी सलाहियतुनि खे उजागर करण लाइ मुक़रर वुमेन एम्पावरमेंट डेवलपमेंट विंग ऑफ यूनाइटेड मेमन जमात ऑफ पाकिस्तान जे चेयरपर्सन सबीहा शबनम ऐं वुमेन डेवलपमेंट फाउंडेशन पाकिस्तान जी CEO सबीहा शाह ॻाल्हाईंदे चयो त बहिराड़ी ऐं पुठिते पियल इलाइक़नि जी औरतुनि खे कारोबारी मैदान में पंहिंजी सलाहियतुनि खे उजागर करण लाइ सुजागी पैदा करणु तमामु ज़रूरी आहे त जीअं हू पंहिंजे घर तोड़े ख़ानदान ऐं पंहिंजे बच्चनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ नंढा नंढा कारोबार शुरू करण सां गॾु मुख़्तलिफ़ हुनरी वसीलनि पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। उन सिलसिले में जल्द औरतुनि जी सलाहियतुनि खे उजागर करण लाइ कारोबार शुरू करण ऐं हुनरी सिख्या जे हवाले सां तरबियती प्रोग्राम शुरू करे रहियूं आहियूं ऐं जंहिंमें औरतुनि खे कारोबार जी सिलसिले में ज़रूरी सिख्या ॾिनी वेंदी। तरबियती प्रोग्राम बाद यूनाइटेड मेमन जमात तरफ़ां खैर कारोबार करण लाइ माली मदद फ़राहम कई वेंदी। वर्कशॉप में डॉक्टर नादिया मुराद, मिस यास्मीन फैज़ान, मिस कौसर परवीन, डॉक्टर पारस मेमन, प्रोफेसर सलीम मेमन, इमरान मेमन, रशीद अहमद मेमन, अदनान असलम मेमन ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।